ॻोढ़ी बि कोन बचंदी, एतिरो बिलोर जेतिरो गंढो बि कोन बचंदो। ज़िंदगी में कम वठो न त पछाड़ीअ मिसकाल जेतिरो टाइम बि कोन मिलंदो। जॾहिं इज़राइल खे छॾे छोरे खे मिसकाल हणा कुझु कोन थींदो, टंग में हथ पइजी वियो, मुड़ुसु खॼी वियो। मिसकाल जेतिरो टाइम बि कोन मिलंदो, पछाड़ी ज़िंदगी जी पोज़ीशन इहा आहे। मौत बरहक आहे, सभिनी खे मरणो आहे। इहा ॻाल्हि वाणिया बि मञनि था, मुस्लमान बि मञनि था, सभु मञनि था। ठीकु आहे, मरणो आहे, हा भाउ मरणो आहे। भला मरण लाइ तयारु केरु आहे? हींअर जेकॾहिं इज़राइल हितां नथ खणी अची पिए त तव्हां सभु चङा आहियो, लेकिन नमाज़ी मौलवी जो वाइज़ ॿुधणु आयो, क़ुर जो वाइज़, सभु सुठा माण्हू आहियो। रज़ा ख़ुशी सां जेको आंगन मथे खणंदो उनखे हिते हिते तसींदुसि, घर वञण बि कोन ॾींदुसि। रज़ा ख़ुशीअ सां जेको आंगन मथे खणे ऐं खणंदा त भले खणंदा, आउं मूंखे ज़रूरु खणी मंदर मूंखे सुभाणे कराची वञिणो हलाए। मौत बराका पर तयारु कोन्हे, मौत लाइ तयारु ज़ोरी था मरनि माण्हू, ज़ोरी ख़ुशी था केरु कोन मरे, ज़ोरी इज़राइल जो विच में पियो वञो केॾा मरण लाइ तयारु केरु कोन्हे। मौत बराका मसइलो छा आहे? मसइलो आहे त अॻियां असांखे का शइ नज़र कोन थी अचे त मरूं की। हीअ जेका रेलवे जो मोरी आहे न, मोरी जेका माण्हू हेठां थो मटे, हाणे हीअं कजे तुंहिंजे घर में जेके बि सोना ज़ेवर आहिनि, तो जेका बि बैंक में रक़म रखल आहे सॼी कढाए 15-20 लख उहे जेके 5-8 तोला सोन जा 3 टपड़ सभु वेड़े वॾे छापर में विझी हिन मोरी जे पासे में वॾी खंड खणी गुॾ हेॾी ढके अचे त वञा हिते रन खपाए वेंदी, छोरा खपाए छॾंदा, हेॾा पासे ढकियो थो अचे। लिकाए पंहिंजी दौलत ढके हाणे वेठो जलसे में आहे पर छिक आहे मोरी न मतां बिना केरु कढी न वञे। सुबुह जो बि मोरी ते त शाम जो बि मोरी ते फेरा पियो ॾे, वड़के पियो, डांटूं पियो करे त मतां केरु टपड़ कढी न वञे। तुंहिंजी मोरीअ सां प्यारु कोन अथई, संझे सुबुह पियो वञी, सुबुह शाम पियो वञी, छाजे लाइ? तुंहिंजी दौलत आहे, तंहिं करे तुंहिंजे करे घर वेठो ई त छिक तुंहिंजी मोरीअ ॾांहुं, जलसे में वेठो ई तुंहिंजी छिक मोरीअ ॾांहुं, मस्जिद में वेठो ई त तुंहिंजी छिक आहे मोरीअ ॾांहुं। असां दुनिया खे आबाद कयो आहे, बंगला, होटलूं, दुकान, मयूं, 40 जोड़ा कपड़नि जा, डिनर सेट, वाटर सेट, टी सेट, सोफा सेट, रूम सेट, जैकेट, कंबल, सवरूं, विहणूं, दुकान, मोटरसाइकिल, कारूं, गाॾियूं, आख़िरत लाइ चकी हिकिड़ी असां कोन रवानी कई आहे त मरूं की अॻियां आहे कुझु कोन। दुनिया जे भीगियो करे सभु टपड़ रवाना कर आख़िरत ॾांहुं, दिलि छिकी ॾींदी यार मूं पंहिंजी दौलत अॻे रवानी कई आहे, वञी ॾिसां भला, पोइ दिलि छिकी ॾींदी। असां त दुनिया खे आबाद कयो, आख़िरत खे वैरान कयो, इन जे करे असांजी आख़िरत वैरान आहे, मरण लाइ केरु तयारु कोन्हे। चवे थो आऊं अञा बि जियां, अञा बि जियां। बाबा आगा खान वारनि तोखे जवाबु ॾेई छॾियो, 120 साल तुंहिंजी उमिरि आहे, हाणे त भला खट छॾ। आगा खान वारनि लाइलाज करे कढी छॾियुसि, हाणे आयो आहे घर, छोरनि खे चवे थो प्लाट विकिणो, टपड़ विकिणो, मयूं विकिणो, ज़ेवर विकिणो, मूंखे खणी हलो। तोखे केॾां खणी हलो? मूंखे खणी हलो लाहौर खणी हलो, इमरान खान वारी अस्पताल जेका आहे शौकत खानम, होॾां खणी हलो। इमरान खान नवाज़ शरीफ़ खां पैदा पिनी पियो ठाराए, अच्छा अहिड़ी नवाज़ शरीफ़ गाड़ी इहो आहे जंहिंजो टुकर खाइजो हुनखे भौंकजे। कपड़ा नवाज़ शरीफ़ खां अस्पताल ठाराई, पचड़जी नवाज़ शरीफ़ आराम में, इहो वरी चङो माण्हू मूंखे शौकत खान में खणी हलो। बाबा पोयां त भींग थी वञी, छोरा भले वञी पिननि, ज़ेवर बि विकिणो, टपड़ बि विकिणो, प्लाट बि विकिणो, दुकान बि विकिणो, मूंखे खणी हलो। छोरा भले पिननि पर आऊं अञा बि 10 ॾींहं हिन दुनिया में जियां, मरण लाइ तयारी कोन्हे। माना हीअ इंसान डिघी ज़िंदगी चाहे थो, इंसान जी फितरत आहे त हू डिघी ज़िंदगी चाहे थो। ऐं ॿुधी छॾियो, जेकॾहिं तव्हां वटि अक़ल आहे, तालीम आहे,
तो इंसान उन शइ जी तमन्ना कंदो आहे जेका मुमकिन हुजे। मुहाल शइ जी इंसान तमन्ना न कई आहे, न कंदो। इंसान तमन्ना कंदो आहे त हाजी थियां, इंसान तमन्ना कंदो आहे त डॉक्टर थियां, इंसान तमन्ना कंदो आहे त मूंखे पल्लो मिले, इंसान तमन्ना कंदो आहे त हाफ़िज़ थियां, इंसान तमन्ना कंदो आहे त करोड़पति थियां, इंसान तमन्ना कंदो आहे त वीको वठां, लैंड क्रूज़र वठां। पर इंसान कॾहिं बि इहा तमन्ना कोन कई आहे त मुंहिंजा पर हुजनि ऐं फिज़ा में उॾामां, जी कांग थो उॾामे। छो त हो शयूं मुमकिन आहिनि, उॾामण नामुमकिन आहे। इंसान तमन्ना उन शइ जी कंदो आहे जेका मुमकिन हुजे। मुहाल शइ जी इंसान तमन्ना न कई आहे, न कंदो आहे। हाणे ही इंसान तमन्ना तो करे तो मुखे डिघी जिंदगी मिले, माना इहा शइ मुमकिन आहे। इंसान के डिघी जिंदगी जो मिलण मुमकिन आहे। जे मुहाल हुजे हा त इंसान तमन्ना ही कोन करे हा। हाणे इंसान चाहे तो त मुखे डिघी जिंदगी मिले, इहा मिलंदी सही? या बिल्कुल तो नी तमन्ना सही आहे ऐं इहा शइ मुमकिन आहे। तोखे डिघी जिंदगी मिलंदी पर कंहिं अटकल सां। उनजे लाइ थोड़ी मेहनत कबी। उहा कीअं? मच्छी ख़राब थियण वारी शइ आहे, पर जेकॾहिं मच्छी खे ज़िंदगी ॾियणी आहे त हिनखे वढे कुटे, हिन मां किचिरो कढी पोइ हिनखे लूणु हणे पोइ सुकाए रखो। सुकल मच्छी रखी आहे रेड़नि ते, ख़राब कोन थी। थोरी महिनत कई थी न त मच्छी जेका फिटण वारी शइ हुनखे ज़िंदगी मिली वई। गोश्त ख़राब थियण जहिड़ी शइ आहे, पर गोश्त खे कुझु वक़्तु हलाइणो आहे। काढ़े हुन में जॾो लूणु विझी घणो सुकाए रखो। सऊदी अरब जा माण्हू 12 महीना सुकल गोश्त खाईंदा हुआ, जो ख़राब कोन थींदी। जेकॾहिं तव्हांजी दिलि चाहे थी तव्हां रोज़ानी ताज़ो अंब खाओ, ताज़ो अंब 12 महीना, त थोरी अटकल करणी पवंदी। माखी अटकल इलाही बेच जहिड़ी माखी जो कमु आहे त करे पोइ मण ॿ मण अंब जा वठी हुन माखी में ॿोड़े ॿुधाए। रोज़ानी सुबुह जो थियो ताज़ो अंब कढियो, नाश्ते में वढियो खाई थी। सॼो साल अंब ताज़ा हूंदा, कॾहिं बि ख़राब कोन थींदा। छो त माखी न पाण ख़राब थींदी, न ॿिए खे ख़राब थियण ॾींदी। थोरी महिनत कंदासीं त अंबनि खे ज़िंदगी मिली वेंदी। सम्झो, तव्हां ॾिठो हूंदो लिखियल पढ़ियल माण्हू मिस्र में फिरौन जो लाश रखियो आहे ऐं ॿियूं केतिरियूं जमियूं रखियूं आहिनि, उनखे केमिकल लॻाइनि। अहिड़े क़िस्म जा केमिकल लॻता आहिनि जेके लाश खे ख़राब थियण नथा ॾियनि। हाणे इहा मिसाल बि ॾियां तव्हांखे त जेका शइ डिघी ज़िंदगी चाहे थी उन लाइ थोरी अटकल करणी पवंदी। हाणे असीं सभु चाहियूं था त असांखे डिघी ज़िंदगी मिले। इहा डिघी ज़िंदगी हिते कोन मिलंदी, छो त ज़मीन फ़ानी, आसमान फ़ानी, दरिया फ़ानी, जबल फ़ानी, ही टोटल जहान फ़ानी, सिज चंड फ़ानी। इते त डिघी ज़िंदगी मिली कोन सघंदी। डिघी ज़िंदगी मुतबादिल जॻह ते मिलंदी, ॿी जॻह ते मिलंदी, पर उहा बि अटकल सां मिलंदी। जॾहिं तूं पाण खे को केमिकल लॻा, अहिड़ो को मसालो लॻाए जेको मसालो तोखे डिघी ज़िंदगी ॾे। हाणे क़ुरान जी आयत मूं जेका ॿुधी आहे, उहा पढ़ी आहे, उहा तूं ॿुध। ऐं ईमान वारो, जॾहिं अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल तव्हांखे सॾु कनि उन शइ ॾांहुं जंहिंमें तव्हांजी ज़िंदगी आहे, जॾहिं अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल तव्हांखे सॾु कनि त अचो हिन शइ में तव्हांजी ज़िंदगी आहे, जेका डिघी ज़िंदगी तव्हां चाहियो था न, उहा हिन शइ सां तव्हांखे मिलंदी। अचो उहा ज़िंदगी हासिल करियो ऐं उन शइ खे क़बूल करियो त इहो अहिड़ो केमिकल आहे जेको तव्हांखे डिघी ज़िंदगी नसीब कंदो। उहो केमिकल जेको इंसान खे दाइमी ज़िंदगी नसीब करे ऐं फिटण खां ऐं ख़राब थियण खां बचाए, उन केमिकल जो नालो अल्लाह जो क़ुरान। जेकॾहिं तव्हां इहो केमिकल पाण खे लॻायो, क़ुरान सां यारी रखो। मौलाना अब्दुल्ला चांदी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, क़ुरान सां यारी त ॾे तोखे दिलदारी। क़ुरान उहो केमिकल आहे जेको न तोखे ख़राब थियण ॾींदो, बल्कि तोखे डिघी ज़िंदगी नसीब कंदो। इहो एॾो बहितरीन केमिकल आहे। अञा ईअं बि नथा सम्झो, हाणे वरी हीअं सम्झो, तकिर ॿिया मौलवी कंदा ऐं कोढ़ो बीमार मौलवी, तकिर ॿिया कंदा। हमरा किरी पियो खूह में, खूह बि वॾो आहे हेठि तमामु घणो, खूह में किरी पियो। हाणे कॾहिं निकिरे नथो, कीअं कढूं? हाणे न करियो अटकल, रसो था उछलियूं। अला इहा असां रसी उछली आहे, हिनखे तूं हथ विझ ॾाढो जल्दी। असीं 5-7 ॼणा ॿाहिरि बीठा आहियूं, तोखे छिकियूं था। हथ ॾाढा विझी मथां हथ निकिरी वञनि, वरी किरंदे झल रसी खे। हाणे जेको खूह में पियो आहे ते वार खे हथ विधाए ॾह। हाणे त आहे 5-7 ॼणा रसी खे छिकी। हाणे जे रसी छिकिजे, हमरा टिंडिड़ियो पियो आहे, अचे पियो मथे। थोरी देरि खां पोइ इहे खूह जे तर वारो
बाहर जी निकरंदो तमाम मुसलमानो इंसानो सब जहन्नम जे इलाके में रहो था जे हिन जहन्नम जे इलाके में निकरी जन्नत ताईं पुजणो आहे त ताके रस्सी विझलणो आहे वा तसिमु बिहबिलिल्लाहि जमीअन वला तफरकू अल्लाह जी कुरान में फरमायो आहे आऊं पंहिंजी रस्सी उछलायां तो ज़मीन ते तव्हां सभु उन रस्सी के मज़बूत जलजा हथ ॾाढा विझजा जॾहिं आऊं रब इन रस्सी के छिकींदुसि पोइ जिन जा इन रस्सी में हथ हूंदा उहे छिकजी जन्नत में पुॼी वेंदा उन रस्सी जो नालो अल्लाह जो कुरान कुरान असांजी ज़रूरत आहे ॿुधी जॾहिं कुरान असांजी ज़रूरत आहे असांखे ज़िंदगी बख़्शींदो अफ़सोस दुनियावी तालीम त असां पढ़ी इंटर बीए एमए एलएलबी एमबीबीएस आरएमपी पीएचडी अलाए छा जो था इहे ई मुस्लमान जिन खे डिग्रियूं बगल में लॻी पई ये जनाज़े नमाज़ में जी बीहंदा आहिनि न अल्लाहु अकबर हाणे पढ़ भला मरे तुंहिंजी चप त चोर कुझु पढ़ त सही भला हा अचेसि त पढ़े हाणे मैयत तां ठगी मुलंग पियो करे तूं पियो करे मां छा करियो बीठो कुझु पढ़ त सही बाबा इमाम के भी पढ़वा हवा के भी पढ़वा है सब पढ़बा दुरूद दुआ वाला पढ़ बियो पढ़ो तो सही असा के आते खाली बीठो हुंदो वरी ये सलाम कराए वरी पेश इमाम के झले नड़ी में दसिंदा वाह भी फिरल फरसा पलीत दुआई कोन बुराई अरे हुन पिणे के वेजारे सेजारे मुसलमान करे को जनाज़े नमाज में पढ़ी दुरूद दुआऊं हर मिस्कीन पढ़ियो वो जो फिरल वाह भी आरामी ये जो गाबो गाऊं जे अॻियां इहो चङो कुझु कोन पढ़ी न चङो ही आया साजी दीनी तालीम हे असां पटका बधाया न कुरानी तालीम के अला हलो फलाणे तॾहिं ते दुआ घुरी अचो मरी वियो फलाणो अला हलो आया थी तॾहिं ते दुआ करण मैये दे कदे ने केड़ी दुआ पढ़ बे वाला बुधाए रसूल जेका सेखारी हुआ बुधाए ही आया साजी तालीम दुनिया जी चंड ते पहुंची है 80 ना घुट कने मेनपुड़ी में फाथा पे ए तमसरा जितने हुंदा तो मौलवी जो हुंदा आलम मौलवी ना दा मुल्क जो छातो पेटा मौलवी ना दा मुल्क की बेड़ी बढ़ इन पाकिस्तान के अंदर मुख्य हैरा बता पाकिस्तान में पेरी पेरी आयो मोहम्मद अली जना वो लियाकत अली खान वो सिकंदर मिर्जा अय्यूब खान याया खान जुल्फकार अली भुट्टो याया खान जुल्फकार अली भुट्टो जिया वो अदी बेनजीर वो वरी नवाज शरीफ वो वरी बियो दफो अदी वो वरी बियो दफो नवाज शरीफ पोवरी आयो जरदारी परवेज 11 साल वर्दी कोन लगी वर्दी कोन लगी मुल्ला नाला केंजू केंजू वर्दी लाई जडी तू दर लाई वर्दी नहीं दई मुल्ला दर केरी होई परवेज पोवरी जरदारी चाचो पोवरी ही आयो मदीने के कुले देखणी हाने मुके बुधायो कसम जाने दे मोहम्मद अली जना का के हिन बुजुर्ग के ताई इन में मुल्ला घणा आया जिन के ता मुल्क दो हिकड़ी बोलो मोहम्मद अली जना बोलो लियाकत अली खान जुल्फकार अली भुट्टो शेखो लटी सो ना की हन मौलवी के तवा हुकूमत दिया तमसराए गाड़ी वेठालियो तो मौलवी मुल्क जो कारोबार करे बाबा असा के तवा मुल्क दिनो ही कोने असा के तवा दिना मैयत मुल्क जिनके दिनु अथवा को अलग छावाया पिटावा उनन का नहीं पूछो असल में जो कोन उनन का नहीं पूछो जिनके तवा नची ते पिटा पाण था ये अल्लाह जी लखो जी मौलवी रोटला मचा अच्छी दाढ़ी वाला बुजुर्ग मुल्ला क्या वञनि
वरी थोड़ी देर खां ॿी गाॾी जी मची वरी हुन में मुंहिंजी हाणे वधी विया जल्द सिवा था वञनि हाणे सवेरी बि ॿ टे मुला मटे आ भत भत को हूंदो इज़त पंहिंजी जाइ ते टोक मस्करी उन ही जाइ तां को भोतार अची वञो वरी गाॾी वारो लैंड क्रूज़र वीगो ऐं 4 बंदूकुनि वारा हीअ क़ौम उथी बीठी ॾिसो साईं वो आले में अच्छी ॾाढी वारा उनखे टोकाणी कढई हिते नचे पियो उथो बीठो आहे मसलो छा मसलो हीअ आहे त वाह उथी माण्हू बीहंदो आहे कॾहिं इज़त में बीहंदो आहे कॾहिं डप में उथी बीहंदो आहे हींअर जे न कारो नांग हितां निकिरे हिन स्टेज वटां हेठां कारो नांग अवी सभु उथी बीहो हाणे आऊं तो तव्हांखां ॿुधाई कारो नांग ॾिसी त इहो उथिया आहियो इज़त में उथिया आहियो न डप में नांग जो इस्तेमालु था कयो डप में उथिया आहियो डप में कॾहिं कॾहिं माण्हू डप में उथी बीहंदो आहे मौलवी ॾिसी तव्हां टोकाणी ॾिसी दिजूं गाॾियूं ॾिसी नचो था डप अथव त आहिर हिसाब कराए वेंदा डप में हीअ क़ौम न थिए असांखे मुल्क कोन ॾिनो अथव महिरबानी करे असांखे तबसरा न करियो क़ुरान असांजी ज़रूरत आहे ॿुधी छॾ क़ुरान असांजी ज़रूरत आहे क़ुरान जी तालीम हासिल करणु असांजे लाइ मस्त आहे ये रुमाल मुझे कभी पंहिंजो हवा कम कोन वठो लाइज मताओ करो गर्मी थी आवाज कोटे लाया लाइज थोड़ी देर खां पोइ कमीज तो लाया लाइज हाणे अॻिते वधां टोपी लाए सघी थो कमीज लाए सघी थो गंजी लाए सघी थो सलवार नथो लाए सघी उघाड़ो थी ॾे माण्हू खिलंदा माण्हू खे चरिया चवंदा सलवार लिबास में ज़रूरी आहे चांहि में पत्ती ज़रूरी आहे खंड खां सवाइ चांहि फिकी ठही वेंदी खीर खां सवाइ सिलेमानी कावा ठही वेंदी पर पत्ती खां सवाइ चांहि कोन ठहंदी सलवार खां सवाइ लिबास कोन ठहंदो ॿुधो मुस्लमानो क़ुरान खां सवाइ तुंहिंजो दीन कोन ठहंदो तुंहिंजो मज़हब क़ुरान जी तालीम मस्त आहे मेजर सब्जेक्ट आहे इन करे अल्लाह जो रसूल फरमायो खैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लम रूह ज़मीन ते रहण वारनि इंसाननि में भले में भलो इहो सर्टिफिकेट मूं कोन जारी कयो आहे अल्लाह जो रसूल जारी कयो हो त रूह ज़मीन ते रहण वारनि इंसाननि में भलो इंसान उहो आहे जीअं पंहिंजा सर्टिफिकेट हूंदा आहिनि उन में कैटेगरियूं हूंदियूं आहिनि हाणे A1 हाणे कहिड़ो ग्रेड खया अथई C B A पोइ A1 हाँ तीअं रसूल डिग्री तो दे तो रूह ज़मीन ते रहण वारनि में भलो हुआ जेको क़ुरान पढ़े ऐं पढ़ाए उहो रसूल जे नज़र में भलो इंसान जो क़ुरान पढ़े ऐं पढ़ाए तव्हां मदरसे में जेको छोकिरो वेंदो न तव्हां ॾिसो क़ुरान शरीफ़ खे अॻियां रखंदो छा हीअं हूंदो ॾिठो अथव वरी जेको स्कूल वेंदो पाण रिढ जहिड़ो बैग हूंदी रिढ जहिड़ो थेलो पुठंदो क़ुरान अॻियां आहे हू इल्मु पोयां आहे इन मज़ा सम्झो त मरण खां पोइ तवारो इहो इल्मु पोयां थुकूं पियो झलींदो हीउ क़ुरान अॻियां हूंदो तूं हुनजे पोयां हुजां जॾहिं मर्द आदी न मायूं घर में वेठी हुई रुगो वही कूड़ा हणंदी ओड़े पाड़े जेके औरतूं अची गॾु थींदियूं घर में रुगो कूड़ा रुगो कूड़ा रोज़ वेठी कूड़ा बि हणंदी अॼु मुंहिंजो वॾो नाले वारो अॼु मुंहिंजो मोरो अॼु मुंहिंजो चंचो हो चोॾहीं जो अॼु मुंहिंजो वॾी हलंदी ईमानदारी अहिड़ो कोन हो रुगो कूड़ा हणंदी दरवाजे ते बीठी हुई हराम को कब्रिस्तान ताईं बालंदी पुट भाई चाचा मामा मासा त खणी ईंदा
तुंहिंजा चपड़ न मुंहिंजा चपड़ खणी वञे न बिस्तरो खयो वञे कंबल खयो वञे वियाणो खयो वञे छोरनि खे चयो त बिजली जी फिटिंग कराई सोलर जी फिटिंग कराई बल्ब तोखे हणी ॾींदे एसी में रखी ॾींदे पंखा बि हणाए अंदरि मोबाइल फोन बि खणियो वञी जिमें जी मेरा छोरनि सां कचहरी कजी खणी वञे चपड़ पंहिंजा ये सभु टपड़ छिके छोरा फुराईंदई मोबाइल बि कढंदई खीसे मां रातो घड़ी बि लाहींदई इहे छोरा ई हथ सां लचूं हणी धके वापसि ईंदा अकेलो हुंदे क़ब्र में कसम खुदा जो केर बि तोसां गॾु कोन हलंदो पर मुंहिंजे आका मुंहिंजे प्यारे नबी मोहम्मद मुस्तफ़ा फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मैयत खे दफ़न करे करे वापसि वरंदा पर इहो क़ुरान जेको छाती में पियो आहे सो छाती मां निकिरी सीने मां निकिरी मैयत जे मथां ईअं छांव कंदो जीअं कुकड़ पंहिंजे बचनि जे मथां जे किरंदी आहे क़ुरान असांजी ज़रूरत आहे सम्झो था इन करे असां पाण क़ुरान पढ़ूं ऐं बचनि खे बि क़ुरान पढ़ायूं बच्चन अगर कुरान पढ़ाने वाली गाल तमाम भली अथव छो तो सिंधी में चवंदा अपनी घोट तो नशा थी वे असी तो कोन पढ़ाई बच्चन के तो पढ़ाए वञो असी मरी वेंदासीं न पोइ पोयां जेके ख़त्मा थींदा उन जा ॿ तरीक़ा आहिनि हिकिड़ो मुलनि वारो ख़त्म दावत ॾेई अचे पंजनि मुलनि खे त ईंदा 40 पर भरी हो बिस्की उन पंजनि माण्हुनि जी मानी ठाही आहे उते 40 भलाऊं जी वेही रही लाह निकिरी आहे हाणे हुनखे पंहिंजा सूर ऐं गणती हे वरी चवंदा त पिणे खे माफ़ी तॾहिं मिलंदी जॾहिं बिरयानी बि हुजे मुर्गी बि हुजे ॿाकरो बि हुजे कस्टर्ड बि हुजे ताज़ो फ्रूट बि हुजे ख़ुश्क फ्रूट बि हुजे उपराटा बि हुजनि हलवा बि हुजनि शीरा बि हुजनि हाणे देगियूं माल जूं हुजे उन ते वेही कारे नांगला खे लुॾंदा ऐं नियारींदा दर में वेठा हाणे तूं त चांहि जो थरमास या शरबत जी जग खणी निकितो हुई न मरी वेंदी त वरी हिक ॿिए खे इशारा कंदा यासीन वल क़ुरान कसम तो क़ुरान जे इनी क़ुरान जे पिणे खे माफ़ी मिलंदी छो भला मत जॾी अथव यार असांजी ॻाल्हि अला छो नथी सम्झ में अचे सफ़ा सिंधी में मांखे वेठो सम्झाया अपनी घोट त नशा थी वे ॿिए जे कुल्हे ते बंदूक न रख पुट तू पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ाए वञ जॾहिं न तुंहिंजी मासूम नियाणी घर में मुसल विझी पर अगरि तूं नफ़िल पढ़ी हथ मथे खणंदी ए मुंहिंजो अल्लाह मुंहिंजो बाबो घुरायो अथई मुंहिंजे बाबे जी पारत अथई नियाणी जी दुआ में इख़लास हूंदो नियाणी जे दुआ में दर्द हूंदो नियाणी जे दुआ में सोज़ हूंदो नियाणी जेका दुआ घुरंदी ही मौलवी ईसा अछी ॾाढ़ी में कसम खणी थो चवे अल्लाह एॾो बेक़दरो कोन्हे जेको हिन नियाणी जे हथनि खे ख़ाली वापसि मोकिले अपनी घोट तो नशा थी पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ाए वञो त जेका शइ तव्हांखे कमु अचे नंबर 2 कामयाब माण्हू कहिड़ो आहे दुनिया में तो आख़िरत में कामयाब केरु आहे पोइ असांजा फ़ैसिला हूंदा न अक़ल जा असांजा अक़ल जो छा आहे पर अक़ल ख़तरनाक शइ आहे अक़ल सभिनि वटि हिकु जहिड़ो कोन्हे घटि वधि अकल तो तव्हां वटि पाए अकल तो सरदारी वटि पाए पोइ सॼी ज़िंदगी खाई वठो 22 शुगर मिलूं त 1.5 एकड़ ज़मीन आहे त 30 किलो सोन बेनज़ीर छॾे त बि चए थो घोड़ाड़े मूंखे ॾे मूंखे अकल त तो वटि पाए पर तूं हुनखे पुॼंदी न अकल घटि वधि हिकिड़े माण्हू खे दुकान खोले हुन में 25 लख जो हुनखे सामान रखी ॾे त वापार कर 12 महीननि खां पोइ तूं पुछ कारी गुलाम से ॿिए ख़बर दुकान में छा आहे कि कुझु कोन्हे को 2 गोला साबुण जा पिया आहिनि बाक़ी ॿिया यार चटे ही अकल वारो हो 25 लख जी दुकान खे भींग कई ॿियो उहो माण्हू आहे जेको रेड़े ते मच्छी पियो विकिणे रेड़े ते रेवड़ियूं थो खपाए 5 सालनि खां पोइ बंगलो बि ठाराई दुकान पे वरतई गाड़ी पे वरतई हिन 40 लख वारे दुकान के तीली दी पिन्ने पर्यंत थी जो वो रेड़े वारो बंगले वारो थी जो ही अकल तो रखे हु अकल तो रखे पर बिनन जी अकल में फर्क आ अकल दुनिया में एक जड़ा कोने एक नंबर 2 अकल वहम का शिकस्त खाइंदो आ अकल वहम जो शिकार थींदो आ अकल में वहम हूंदो आ आई कारिया पेश मामा मौलवी साहब मुझे फांसी में बैठो ओच तो हिन फूट थी ये बा जो वराई तो मुझे खीसे में लगी थका थपड़ वो करायो हां मोबाइल तो पटी बाबा मुझे इत्तेफाक से बा लगी वई मुखे वह में तो नहीं मुझे मोबाइल तो कदई
मो वाह में जो शिकार थी वेस आने के मुधक्कणी कजो ते ही मुझे मोबाइल को करे गाड़ी हम लाच करे आयो या चेक करे आयो या वरी ने के जांच कर पर गाड़ी मोला लाख कई है वरी वहम गाड़ी मोला लाख कई है तोजे घर में जा तोजे घर वाली जो मामू निको तो परिया निचो की मानू घर निको मारी माई बेना दबाना खराब थी हुई है अरे वो तो भाई जो मामू तू छो वह में शिकार थी हुई वह मुझे बुनियाद पे बेते इल्जाम आने दो अकेले घट वजाई हिक अकेले वह मुझे शिकार थी दुआ नंबर 2 अकेले कावड़ है गुस्से वाले ते मते अकल खत्म थी वेंदो अकल कम कोन कंदो मगर माने टड़ पंज माण्हू मारे विधाई भली रखी हुई एफआईआर दाखिल थी हुई नारा में बैठो आहे हाणे गुस्सो लही वियो कावड़ मुंहिंजी ज़मानत करायो ईमानदारी कावड़ में धकायो हाँ उन टाइम में तोखे अकुल हो जॾहिं तो पंज माण्हू मारिया पिया कावड़ जज़्बात हुआ सुबुह जो आयो घर माई खे पुछी चांहि ठाही आहे चई न कोन्हे ॾाढो भाभी जेॾी महिल अचां त तेॾी महिल उथी निकर मुंहिंजे कम जी कोन्हे हिकिड़ी तलाक 2 3 4 5 15 20 150 हल हिकु बस 150 कलाक हुई माई जल्दी कुले जो रखी आहे भई माइटनि में वई ही शाम जो जे अचे त घर खाली हाणे मानी केरु पचाए हाणे मोली हुन वटि ईंदो मूं ईमानदारी कराइण कसम कावड़ में तलाक नी मले साहब हाणे फतवा ॾे त इहा माई वारी वरंदी वापसि मोॾां ईंदी मौलवी ईसा चयो ना कोन ईंदी बस हराम थी वई वरी वियो मौलवी गुलाम सूरत अबा या माई 150 तलाकनि वारी वापसि वरंदी या भई या छुटी मौलवी जो वाला थी जिन पैदा कई वरी मचे यो मौलवी चिबड़ वटि वञो कि मूं जेको आहे 150 तलाक माई खे ॾिनियूं हाणे छा थींदो अड़े चई हिकिड़ी पिकिड़ी कारवाई निकिरी छुड़ी मुड़ी छा जी वरी बि रन तुंहिंजी जलेदा न अची 150 तलाक वारी वरी विशाम जो घर मानी थी वजाइजे ये भी जिनसु मौलवी जो पे वेठो नहीं थी जो जेडी वे तो 150 तलाक को दी माई को न तो पंहिंजो अकल गिरायो अकल कावड़ा रे टाइम ते शिकस्त खाइंदो गुम थी वेंदो हाणे दुनिया में केड़ो इंसान कामयाब आहे केड़ो नाकाम आहे यो फैसलो केर करे उन जे लाइ अमीन केड़ो हुजे जे जे फैसले के सब मनीन बुध यो फैसलो नवाज शरीफ करे ना पीपीआर कोन मनीदा जरदारी करे नून लीग कोन मनीदी ये बई गॾिजी कन इमरान कोन मनीदो भला टई गॾिजी कन मुला कोन मनीदा केड़ो इंसान कामयाब आहे केड़ो नाकाम आहे यो फैसलो केर करे यो फैसलो वो माण्हू करे जंहिंजे पूरी जिंदगी दाग खां पाक हुजे जेजी पूरी जिंदगी मासूम हुजे जेको इल्म में पूरी दुनिया जो उस्ताद हुजे जेको अकल में पूरी कायनात में खुदा जे खुदाई में अकल जो बादशाह हुजे जिनजो अखलाक अजीम हुजे जिनजो दामन किरदार आंगर जे इशारे का पाक हुजे वो हस्ती इन कायनात में जेकरे है तो मोहम्मद मुस्तफा जी हस्ती है जेका इल्म में अकल में अखलाक में हर काम में पूरी दुनिया दोस्त थयो पर अज दी तई यहूदी नसारा कम्युनिस्ट वाणिया असा जे रसूल मा ऐब कोन करी सका बे ऐब शख्सियत इल्म में आला अकल में आला अखलाक में आला वो मोहम्मद मुस्तफा जी जात है उन के असा के बुधायो त ही कामयाब है ही नाकाम है हाने जे करे तवा चायो था त कामयाबी हासिल करू त सवाए मोहम्मद मुस्तफा जी दी का वाह कोने सवाए इन जे जो रसूल जे तरीके के शाबाश मुस्तफा किरदार मुस्तफा रहमत मुस्तफा नारा तकबीर आए रसूल जे तरीके ते अमल तदे थींदो जदे मोहब्बत होती सुभान अल्लाह तो कामयाबी है रसूल जे तरीके में आए रसूल जे तरीके ते अमल तदे थींदो रसूल जी फरमाइश तदे पूरी थींदी जदे मोहब्बत होती जजना तो वनी कोर्स में हो मास्क बाय मास्क जज नाराज थी खो
अला आहे अला कोने कोरोना बराती कोरोना की एडोची कुटियो तन कोरोना जिमे तो मागी मुराद अली शाह इमरान खान जी का चर्चा दी न में कोरोना एसपी एडवन मास्क और मास्क पायो तव्हां जो साह घुटजे फेफड़न की ऑक्सीजन सही न मिले तो मरो दी वञो तो मास्क जज वटि वञो तो मास्क अस्पताल में वञो मास्क जेकॾहिं जज वटि एसपी वटि डीसी वटि अस्पताल में मास्क खां सवाइ नथो वञी सघीं यादि रखिजी मुसलमान क़यामत जे ॾींहुं बिना दाढ़ी जे रसूल जे अॻियां नथो वञी सघे वधीक मर्ज़ी आहे रसूल जे तरीक़े ते तॾहिं तूं हलंदे जॾहिं रसूल सां मुहबत हूंदी मुहबत थी पई न पोइ ॾिस त कमु थिए थो नथो थिए मुहबत जॾहिं थींदी आहे न पोइ फरमाइशूं पूरियूं थींदियूं आहिनि छा खपे हुकुम कर रात जो अढाई थी या टे थियनि कुतनि सां गॾु घटी में वेठो आहे कहिड़ी शइ हिनखे मजबूर कया त वेह आख़िर कहिड़ी शइ हिन खां पुछ न धण कई लावार सही घर तड़ा अथई कोन अथई हिते गंद में गटर पिया पलटनि बदबू में कुतनि सां गॾु वेठो मच्छर पिया पटड़े वञी मुआ घर मर भला न इश्क वेह नथो हा पोइ फरमाइशूं पूरी कंदे मोबाइल पैकेज कराए ॾियां महीने जो पैकेज यको मोबाइल फोन वठी ॾियां कहिड़ी ओप्पो वीवो सैमसंग आईफोन हुकुम कर मोटरसाइकिल वठी ॾियां तेल भराए ॾियां पैकेज कराए ॾियां कपड़नि जा जोड़ा टोपियूं जड़कूं हर फरमाइश पूरी कंदे छो त तूं मजबूर आहीं पाछल आहीं रातियूं जागंदे जागण सवल थी पवंदो इहा ई मोहबत हुतां कढजी रसूल जे साथ थी वञे कसम खुदा जो 5 वक़्त ठहियो पर रातियूं तहजदन में जागंदे रूहंदे पच कंदे तो मुंहिंजो महबूब साईं अलाए कीअं क़यामत ॾींहुं रब जॾहिं हिसाब किताब जे लाइ कुर्सी ते नुज़ूल फरमाईंदो रब जलाल में हूंदो हाणे रब सां केर ॻाल्हाए रब आहे बि जलाल में ऐं आयो बि हिसाब किताब वठण आहे हाणे रब सां केर ॻाल्हाए आदम खां वठी ईसा ताईं सभु नबी तुंहिंजी रण आहे नफ़्सी नफ़्सी रब मूंखे बचाए मूं हर ॻाल्हियूं छॾियूं मूंखे बचाए जिते रब नबी नफ़्सी नफ़्सी का कनि उते रब सां केर ॻाल्हाए रब खे केर थधो करे हिन उम्मत ते बाज करे जॾहिं रब जलाल वारी कुर्सी ते हूंदो तॾहिं रहमतुल लिल आलमीन रब खे साम्हूं ईंदो रब थधो थी मुंहिंजी उम्मत आहे रसूल खां सवाइ असांजी वाह कान्हे असांजो चारो कान्हे क़ुरान ऐं रसूल ॿई असांजी मजबूरी आहे ॿई असांजी ज़रूरत आहे हेॾा क़ुरान जी तालीम हेॾा रसूल जी ताबेदारी इंशाअल्लाह दुनिया आख़िरत जूं कामयाबियूं तव्हांजा कदम चुमंदियूं चओ इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं इहो असांजो पैगाम आहे व आख़िर दावाना वल्हम्दुलिल्लाह।